ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ समाजी तंज़ीम इंडस अर्थ ट्रस्ट पारां पाकिस्तान पावर्टी एलिवेशन फंड PPAF जे सहकार सां यूनियन काउंसिल डोमाणीअ जे ॻोठ इमाम बख्श बरफत में औरतुनि ते तशदुद बाबति हिकु ॾींहं वारो वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें एडिशनल डायरेक्टर सिविल सोशल वेलफेयर खुदा बख्श बहराणी, इंडस ट्रस्ट जे जनरल मैनेजर डॉक्टर अब्दुल्ला राजबर, नदीम मंसूर जमाली, तुफैल मेमून, शौकत ॻोठाणी तंज़ीम जे सदर रेशमन बरफत, शमा बरफत, गुलाम नबी चौहान ऐं औरतुनि जे वॾे अंग शिरकत कई। डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदा बख्श बहराणी चयो त अॼु छोकिरियूं तालीम हासिल करे पंहिंजे मुक़ाम ते पहुतियूं आहिनि। हिन ॻोठ मूंखे बि मुतासिर कयो आहे ऐं हिन ॻोठ जूं औरतूं कारोबार में मसरूफ़ आहिनि। डॉक्टर अब्दुल्ला राजबर ख़िताब कंदे चयो त असां इंडस अर्थ ट्रस्ट हमेशह ॻोठनि में कमु करे रहियो आहे ऐं असांखे बि हिन समाज में कमु करण जी आज़ादी आहे। जॾहिं त मर्द ऐं औरत गॾिजी कमु कंदा त असां तरक़ी करे सघंदासीं। को नंढी उमिरि में ॿार जी शादी कई वञे थी त असांजे मुआशिरे में तब्दीली लाइ समाजी तंज़ीमुनि खे अॻिते अचिणो पवंदो। हीअ वर्कशॉप नदीम मंसूर जमाली, डॉक्टर अब्दुल्ला राजबर, तुफैल मेमून, शौकत ऐं रेशमन ऐं ॻोठाणनि पिणु ख़िताब कयो ऐं वर्कशॉप मां तमामु घणी ऐं सुठी ॼाण हासिल कई।